अठों आहे मौक़ियो हिदायत जो। ॿुधाइण सां हिदायत मुतलिक़ अलाह ताला फरमायो लव अलम अल्लाह फीहिम खैरन लअस्माहुम वलव अस्माहुम लतवल्लबहुम मुरजून। मौक़ियो बि हुजे न। हिकिड़ो माण्हू जो पंहिंजे हिदायत जे मामले में दीवार वांगुरु थी बीहंदो, भित वांगुरु या पथर वांगुरु त पोइ या हैवान जानवर वांगुरु त पोइ रब ताला थो फरमाए त इन्हनि खे ॿुधाइण जो मौक़ियो बि कोन थियो। हुननि एतिरे क़दुरु दूरी करे छॾी पंहिंजी अलाह जे रहमत खां परे थी विया जो जेकॾहिं ख़ुदा इन्हनि में थोरो ख़ैर बि ॾिसे हा त जेकर हिनखे ॿुधाए हा, पर जे वरी ॿुधाए न हा त लतवल्लबहुम मुरजून, वरी मुंहुं मोड़े वेंदा। का ख़ैरियत कान हुई, तंहिं करे ॿुधण बि नसीब न थियो। जे थोरो बि ख़ैर हुजे हा त ॿुधनि हा, ॿुधण ताईं पहुचनि हा, पर उहो एतिरो घटि हुयो जो वरी मुंहुं मोड़नि हा, तंहिं करे अलाह ताला ॿुधाइनि बि कोन को। बसि पोइ हिदायत वई बि कान हुननि। तमामु हिकिड़ो पोयों किरियल इंसान आयो जो हिदायत जे ॿुधण ताईं बि हुनजो नसीब न थियो। लव अलम अल्लाह फीहिम खैरन में जेकॾहिं ख़ुदा हिननि में को ख़ैर ॼाणे हा, ख़ुदा जी वॾो असमाउनि जेकॾहिं ॿुधाया लतवल्लबहुम मुरजून, पोइ जेकर मुंहुं मोड़े वेंदा। माना तॾहिं हुननि खे मौक़ियो ई ॿुधण जो न मिलियो। सॼी उमिरि ईअं गंद में, ग़फ़लत में, ग़िलाज़त में वक़्तु गुज़ारे हलिया विया। अलाह ताला फरमाए थो क़ुर पाक में केतिरी अहिड़ी मख़लूक आहे जेका असां पैदा करे छॾी आहे जहन्नम जे लाइ, मिनल जिन्नत वन्नास। वरी अलाह ताला थो फरमाए त हिकिड़ा थिया अंधा, ॿिया था सॼा। मायस्तविल आम वल बसीर वल ज़ुल्मात वल नूर वल ज़िल वल हरूर अमा यस्तविल अहया वल अमवात वल अमवात इन्नल्लाह ला युस्मिउ मन यशा अमा अंत बिमुस्मिउ मन फिल क़ुबूर इन अंत इल्ला नज़ीर। इहो जेको सॼो मामिलो आहे रब ताला ॿुधायो त क़िस्म आहिनि इहे, हिकिड़ा अंधा ॿिया सचा। ॾिसो इहो फ़र्क़ु आहे न। पोइ हिदायत ऐं गुमराही जो जेको एतिरो फ़र्क़ु बि न करे त पोइ अंधो सॼो जेकॾहिं बराबरि आहे त पोइ इन खे मयार कान्हे त हिदायत ऐं गुमराही हिकु जहिड़ी आहे। ऊंद ऐं रोशनी हिकु जहिड़ी जेकॾहिं इन खे बि परवाह न आहे। ऐं साईं गर्मी ऐं उस ऐं छांव इहे हिकु जहिड़ा कंहिं माण्हू वटि हुजनि त बि ठहियो भला, एतिरो बि सम्झा। मोल ऐं जीअरो इहे हिकु जहिड़ा कंहिं माण्हू जे ज़हन में हुजनि। रब ताला थो फरमाए त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि में हिनखे इम्तियाज़ आहे, बाक़ी हिदायत ऐं गुमराही जो इम्तियाज़ कोन्हे। ॿुधाइण जो मौक़ियो ई हुननि कोन वरितो जो को हिननि खे ॿुधाए, जेको ॿुधाए त वरी मुंहुं फेरे वञनि। मसइलो आहे त हुजत क़ाइमु थिए अलाह जी ऐं तबलीग उन शख़्स ते पहुचे। उहा एॾे हद ते हुजे जंहिंसां इंसान नेकी करण जे करे बदिले जो लाइक़ु बणिजे, बुराई जे करे सज़ा जो लाइक़ु बणिजे। इहे जेके ॿ अमर आहिनि से तमामु वॾा अमर आहिनि। उनजे लाइ ज़रूरत आहे हिकिड़ी, उहा कहिड़ी आहे त रब ताला इंसान जे अंदरि सलाहियत रखियो। कन ॿुधनि था, अखियूं ॾिसनि थियूं, ज़ुबान ॻाल्हाए थी, दिमाग़ में सम्झ आहे, तलब तलाश करे तड़पी खणी पुछा करे। माना जो तालुक दिलि सां, आवाज़ जो तालुक कन सां, ॾिसण जो तालुक अखियुनि सां। पोइ इहे सभु शयूं अलाह ताला ॾिनियूं आहिनि इंसान खे। इन्हनि जे करे जेको माण्हू अञा बि पुठीरो थिए त पोइ सज़ा ॾिना। हितां सम्झ में अचे थो त इंसान जी फितरत में रब तबारक व तआला पंहिंजे फैज़ पालूट करण जे लाइ एॾा ज़रूफ़ वसीउ कया आहिनि जो मापी सघनि। एॾा थांव वॾा कया अथसि जो उहे मापी सघनि था।
पर पोइ उन थांवनि मथां उहा शइ कढी फिटी करे माण्हू कननि सां त ॿुधूं पर हटायूं कोन, दिलि में त ॻाल्हि आई पर लाहियतनि क़ुलूब हम। रब ताला फरमाए थो वमा यातिहिम मिन ज़िक्रिन मिन रब्बिहिम मुहतसिन इल्ला इस्तमऊ, जॾहिं बि का ॻाल्हि नई अचे थी त ॿुधनि था रांदि में लाहियतनि क़ुलूब हम, लॻो हुननि जी दिलनि में। त इहो जेको ॿुधणु आहे सो माण्हू खे जवाबदार बणाए थो, हिदायत नहीं इते वञी फ़ैसिलो थियो, जवाबदार त बणिजी वियो माण्हू। पोइ जेकॾहिं सज़ा लॻे त इहो हुनजो क़सूर आहे न। हिकिड़े माण्हू खे चइजे त डोड़ंदो थो वञे एॾे पहिरियों खॾ थी ॻाल्हि कजांइ, ॿुधई बिल्कुलु धू वञी खॾ विकी कदु भॼी पियुसि, पोइ ॿुधाईंदड़ जो क़सूर चइबो। हाणे जो माण्हू को चवे त इहो ॿुधाईंदड़ हथ खोटी रोड़ी झले हा, कहिड़ी ज़रूरत आहे? कननि कमु न कयुसि, दिमाग़ न सम्झुसि, अखियुनि न ॾिठुसि त इन रस्ते ते थो चवे त न वञ, हाणे जे करे त वञी करे न। ईअं जेकॾहिं अलाह ताला ॿुधाइण खां पोइ बि जेकॾहिं कंहिं मख़लूक खे जहन्नम में विझे त पोइ रब ताला ॾे तक़दीर जो मसइलो वरी ई कोन थो ॿियो। सही आहे इहो बिल्कुलु। तॾहिं फरमाई त हाणे इहे माण्हू अहिड़ा जो अलाए कल्ह दिन तबाह अलाह अला क़ुलूब आहिनि, दिलि ते मोहर लॻी वई हिननि खे। हिदायत हिकिड़ी, इफ़हाम ॿियो। हिदायत कननि सां ॿुधबी, सम्झ में ईंदी, इफ़हाम आम आहे। कननि में ॿुधणु थींदो आहे इफ़हाम में, जेको माण्हू कंहिंखे सम्झाए, पर कल्ब में उहो कॾहिं हासिल थी कॾहिं हासिल न थी। इफ़हाम वरी कॾहिं ईअं थींदो आहे त कल्ब में अचे, कननि सां ॿुधण में न अचे, ऐं हिदायत कॾहिं थींदी आहे त कननि में त ॿुधण में अचे पर कल्ब में न वेहे। इफ़हाम चइबो आहे त कल्ब में वेहे ऐं कननि में ॿुधण में न अचे। हिदायत इफ़हाम में फ़र्क़ु इहो आहे। अलाह ताला जा केतिरा मुफ़हिम आहिनि, पाण जिन खे सम्झाए थो, उहे कननि सां कोन ॿुधंदा आहिनि पर दिलि में हिदायत अची वेंदी आहे। ऐं अहिड़ी तरह वरी हिदायत कननि में त ॿुधण में ईंदी आहे पर दिलि में न वेहंदी आहे। तंहिं करे हिदायत इफ़हाम बची थी पियो। इफ़हाम खे कामयाबी लाज़िम, हिदायत खे कामयाबी लाज़िम कान्हे। तंहिं करे हिदायत ॿ क़िस्म थी पई, हिकिड़ो ईसाल मतलबु विरात तरीक़ो, बसि हिते फ़ैसिलो थियो। त इहे 8 क़िस्म हा। 9 क़िस्म हिदायत जो आहे इल्हाम। अलाह ताला फरमायो नफ़्सियूं मां सवाहा फअलहमहा फुजूरहा व तक़वाहा। 9 क़िस्म इहो बि क़ुर में थो अचे। नफ़्सियूं मां सवाहा, असां नफ़्स ऐं उनजी जेका तस्वीर आहे उहो सॼो कयोसीं, बराबरि कयोसीं। अलहमहा, इन नफ़्स जे क़ल्ब में अंदरि इल्हाम विधोसीं, नफ़्स जे मक़ाम में, नफ़्स जो वास्ते करण सां कोन्हे। फुजूरहा व तक़वाहा, बुराई ऐं चङाई सभु हुनखे असां विधीसीं। माण्हू जे जीअ में उहा शइ अची वई। फरमाई त असां जिस्म खे जोड़े बराबरि कयो, बदकारी ऐं परहेज़गारी जो इल्मु बि हुनखे ॾिनोसीं, उहा सम्झ हुन में अंदरि विधीसीं। हुसैन ख़ुज़ाई थो चवे त जॾहिं उहो मुस्लमान थियो हो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन हुसैन खे चयो अल्लाहुम्मा अलहिमनी रुशदी वक़िनी शर नफ़्सी। नओं मुस्लमान थियो, ॿी का बि तबलीग हुनखे कान अञा थी, दुआ था सेखारिनसि त ए हुसैन बिन ख़ुज़ाई तूं चओ अलाह मुंहिंजे रुशद खे मूं ते पालूब कर ऐं मुंहिंजे नफ़्स खे शर खां बचा। माना उन इल्हाम जो सुवाल, अलाह तूं मूं ते इल्हाम कर, नफ़्सियूं मां सवा फअलहमहा फुजूरहा व तक़वाहा। फरमाइनि था त इहो ख़ुदा खां सुवाल घुर त तुंहिंजे नफ़्स ते इल्हाम करे। छो त माण्हू पंहिंजे हादीअ सां हमेशह गॾु न हूंदो आहे, पंहिंजे रब सां सिधो सां तालुक़ हुजे, हक़ीक़ी हादीअ सां तालुक़ हुजे। हिकिड़ो हादी थींदो आहे ज़रियो, वास्तो, उहो त पोइ जिब्राइल अलैहिस्सलाम बि हादी आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हादी आहे, उस्ताद बि हादी आहे, पीउ माउ बि हादी आहे, बुज़ुर्ग पीर मुर्शिद बि हादी आहे। पर अलहमहा फुजूरहा व तक़वाहा वारो हादी हक़ीक़ी अलाह ताला आहे। तंहिं करे उन खां ई सुवाल कजे। तहदीस ऐं इल्हाम ॿ शयूं थी पियूं हाणे। तहदीस माना ॻाल्हि करणु कंहिंसां दिलि में, इल्हाम माना का शइ ख़ैर ऐं शर जी हुनजे अंदरि विझणु।
इल्हाम आम मोमिननि ते थींदो आहे, जेॾो ईमान ओॾो इल्हाम, ऐं तहदीस ख़ासि हूंदी आहे जेका अहिड़नि मुहदसिन सां थींदी आहे। ॻाल्हि हुन में बि अलाह जी थी, ॻाल्हि हिन में बि अलाह जी थी। मुहदस सां बि ख़ुदा ॻाल्हि कंदो आहे, जी सैयदना उमर फारूक, ऐं आम माण्हुनि सां बि अलाह ताला ॻाल्हि कंदो आहे। अवाम जे करे इल्हाम थियो, ख़वास जे करे तहदीस थी पई। फ़र्क़ु तहदीस ऐं इल्हाम में इहो आहे। जहिड़ी तरह इफ़हाम में ऐं हिदायत में फ़र्क़ु ॿुधायोसीं, तीअं तहदीस ऐं इल्हाम में इहो फ़र्क़ु आहे। त इल्हाम आम हूंदो आहे, तहदीस ख़ासि हूंदी आहे। ॻाल्हि कल्ब में ॿिन्ही जे मथे वेहंदी। हर मोमिन खे अलाह ताला हिदायत इल्हाम ईमान जो फरमायो आहे। बाक़ी तहदीस उनजे लाइ फरमाइनि था ईअं कुन फी हाज़िल उम्मत अहदुन, जेकॾहिं हिन उम्मत में को शख़्स आहे त उमर, यानी उमर फारूक ई आहे जेको मुहदसिन में आहे, जो अलाह ताला हुन सां ॻाल्हियूं कंदो आहे। तहदीस बि इल्हाम जो ख़ासि